अस्सलाम वालेकुम। दैट्स टीवी न्यूज़ सां गॾु मां फ़ौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। यू टर्न लेके कहता है कि यू टर्न लेना लीडर का निशानी है। हम कहते हैं मुनाफिकों का निशाना यू टर्न लेना होता है, झूठों का निशाना यू टर्न लेता होता है। लीडर का निशानी ये है कि आप शहादत से भी ना डरो, सजाए मौत का सजा कबूल करो, तख्तेदार पर चढ़ो, मगर अपना मौकफ से यू टर्न नहीं लेते। ये तो लीडर नहीं झूठा है, ये लीडर नहीं कठपुतली है। मुल्क की दिफा के लिए एक क़यादत की जरूरी होता है, एक कायद का जरूरत है, खिलाड़ी की नहीं। तो इमरान को कहते हैं कि तेरे पास 3 दिन है, कठपुतली 3 दिन, खुद इस्तीफा दो और चले जाओ। हिम्मत है तो असेंबली तोड़ो, हमारा आमना सामना होगा, मुकाबला होगा। हम पहुंचे इस्लामाबाद, हम जमहूरी हमला करेंगे, हम कठपुतली को भगाएंगे, साफ और शफाफ इलेक्शंस करवाएंगे कि अवाम अपने नुमाइंदे मुंतखब करेंगे। पीपल्स पार्टी जो अवामी लॉन्ग मार्च पंजाब के तख्तगाह पहुंची वियो। बिलावल भुट्टो ज़रदारी जी वज़ीर आज़म के ललकार, चवे थो इमरान खान वटि 3 ॾींहं आहिनि, इस्तीफ़ा ॾेई घर हलियो वञे। ॿी सूरत में इमरान खान असेंबली चोरी ऐं असांजो मुक़ाबलो करे, न त असां इस्लामाबाद अची रहिया आहियूं। ओकाड़ा, रेनाला खुर्द ऐं पतोकी में अवामी मेड़ खे ख़िताब कंदे चयाईं, मुल्की दिफ़ा लाइ रांदीगर न पर क़ाइदे जी ज़रूरत हूंदी आहे। इमरान खान मुल्क ऐं अवाम जो न पर कंहिं ॿिए जो नुमाइंदो आहे। वज़ीर आज़म जे करे ई दहशतगर्दीअ जी बाह ॿीहर भड़की पई आहे। केॾांहुं न पिया वञो, मुतमइन रहो। अपोज़िशन वारा भले बेएतमादी रथ जो शौक़ पूरो कनि, असांजो होमवर्क मुकमल आहे, नंबर गेम पूरा आहिनि। वज़ीर आज़म इमरान खान जी PTI असेंबली मेंबरनि खे मुलाक़ात दौरान ख़ातिरी, चयाईं मूंखे तव्हांजी वफ़ादारी ते यकीन आहे। PTI जा मेंबर मुतहिद आहिनि, इत्तेहाद बि असां सां गॾु आहिनि। PDM सरबराह मौलाना फजल रहमान जो नवाज शरीफ खां पोइ अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां राब्तो। वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेएतमादी रथ आणण लाइ तारीख़ तय करण ते ॻाल्हियूं। ज़रियनि मूजिब फजल रहमान राब्ते दौरान अॻूणे सदर खां आसिफा जी सिहत बाबति पुछियो, जंहिं ते आसिफ अली ज़रदारी चयो त आसिफा भुट्टो ज़रदारी जी सिहत बहितर आहे। नून लीग उबूरी वज़ीर आज़म लाइ पंहिंजो उम्मीदवार साम्हूं आणे, कामयाबी तॾहिं मिलंदी जॾहिं सभु गॾिजी कमु कंदासीं। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जूं साहिवाल में मीडिया सां ॻाल्हियूं, चयाईं मार्गो सलाह ई ॾेई सघां थो, हाणे सभु गॾिजी कमु कनि ऐं हुकूमत ख़िलाफ़ हिकिड़ो मौक़िफ़ इख़्तियार कनि। मुख़ालिफ़ धुर जूं तंज़ीमूं जेतिरो घणो पाण में गॾु वेहंदियूं, बेएतमादी रिथ जी कामयाबी जूं उमीदूं ओतिरियूं वधी वेंदियूं। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायत ते ख़ुर्शीद शाह अहम मिशन जी तकमील लाइ इस्लामाबाद पहुतल। चवे थो हुकूमत जा 12 खां 13 MNA पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाए चुका आहिनि। हू इमरान खान जे नाकामियुनि जो बार खणण लाइ तयारु न आहिनि। पीपल्स पार्टी लॉन्ग मार्च जी पुॼाणी ते वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेएतमादी वारी रिथ जमा कराईंदी। यकीन सां चई सघां थो त इमरान खान कॾहिं बि पंहिंजे पार्टीअ खे चौधरी जे हवाले झोलीअ में न विझंदो। इमरान खान परवेज़ इलाहीअ खे वॾी वज़ारत ई न ॾिनी, न पार्टी कीअं ॾींदो।
48 के बाद 72वां घंटा शुरू होने वाला है और नो कॉन्फिडेंस का कहीं अता पता नहीं है। मेरा ये ख्याल है कि नो कॉन्फिडेंस इनका वो बच्चा था जो गली में कहीं गुम गया है। सो अब देखते हैं कि ये अपने उस बच्चे को तलाश करने में कितना वक्त लेते हैं। ये हमारे तो गले सूख गए हैं कहते कहते कि अगले 24 घंटे में लेके आ जाए। ये कुछ नहीं कर पाएंगे। गवर्नमेंट अपने हम बिल्कुल यहाँ पे मजबूत खड़ी है इमरान खान की क़यादत में। फजलुर रहमान साहब को और उनके जो बाकी यहाँ पे साथी हैं, नवाज शहबाज शरीफ हैं और बाकी लोग हैं, उनको मुंह छुपाने की यहाँ पे जगह नहीं मिली। 72 कलाक गुज़री विया पर बेतमादी रिथ जी का बि ख़बर नाहे। हिननि में एतिरी हिम्मत ई नाहे जो बेतमादी रिथ आणनि। अदम एतमाद अपोज़िशन जो उहो ॿारु आहे जेको घिटीअ में गुम थी वियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जी अपोज़िशन ते तनक़ीद, चवे थो इत्तहादी इमरान ख़ान सां गॾु बीठल आहिनि। फज़लुर रहमान, शहबाज शरीफ ऐं ॿियनि खे मुंहुं लिकाइण जो बि हंधु न मिलंदो। बेतमादी रिथ में मुखालिफ धुर जा 15 खां वधीक मेंबर गायब थी वेंदा। वफ़ाक़ी वज़ीर परवेज़ खटक जी दावा, चवे थो अपोज़िशन केतिरियूं बि रैलियूं ऐं लांग मार्च करे पर असांखे परवाह नाहे। 3 चइनि ॾींहनि में अपोज़िशन जी कई मेंबरनि जी हिमायत हासिल करे वरिती आहे। बेतमादी रिथ ते अपोज़िशन खे शर्मिंदगीअ सवाइ कुझु बि हासिल न थींदो। नदीम अफजल चंद वज़ीर आज़म इमरान ख़ान जो साथ छॾे वियो। ॿीहर पीपल्स पार्टी में शमूलियत जो फ़ैसिलो। ज़रियनि मूजिबि नदीम अफजल चंद जा पीपीए सां मामला तइ थी विया। हू बिलावल भुट्टो ज़रदारी सां अॼु संदसि रिहाइशगाह ते मुलाक़ात कंदो। नदीम अफजल चंद बिलावल सां मुलाक़ात बाद बाज़ाब्ता पीपीए में ॿीहर शमूलियत जो ऐलान कंदो। पेशावर धमाके जा वधीक 5 ज़ख़्मी फ़ौत, शहीदनि जो अंग 62 थी वियो। धमाके में मुलविस 3 जाबदारनि जी सुञाणप थी चुकी आहे। केपी पुलिस मामले जी तह ताईं पहुची वई आहे। 1-2 ॾींहनि में ज़िम्मेवारनि ताईं पहुची वेंदासीं। वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद जी दावा। वज़ीर आज़म चयो आहे त सानहे जे सहूलतकारनि ताईं पहुचण लाइ समूरा वसीला ख़त बांधा वञनि। ज़िम्मेवारनि खे अंजाम ताईं पहुचायो वेंदो।